जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह सन इस्तंबुल तुर्की में हिकिड़ो नओं स्पॉट आहे जेको तव्हांखे ॾेखारणु चाहियूं था। मिनी तुर्क चवंदा आहिनि हिनखे, मिनियातुर्क। ऐं शायदि लफ़्ज़ सही तरह न पढ़ी सघां, हीअ लिखियलु आहे मिनियाटुर्क। इहो हिकिड़ो पार्क आहे जिथे हिननि इस्तंबुल जूं जेके बि शयूं आहिनि उन सभिनि खे हिकिड़े नंढे नंढे मॉडल में ठाहियो आहे, जंहिंसां तव्हां पूरे इस्तंबुल या तुर्की खे तव्हां ॾिसी सघो था कीअं। सो हीअ मथां खां नज़ारो आहे ऐं सो कहिड़ो आलिशान हीअ मस्जिदूं, हीअ जबल आहे, हर उहा शइ हिननि नंढा नंढा मॉडल्स ठाहिया आहिनि, सम्झो। सो हिते अचण जे लाइ तव्हांखे टिकट ॾियणी पवंदी। अगरि तव्हां ॾे कंहिं महिल आहे त हुनजी फ़ी आहे तक़रीबन सम्झां थो त 40 लीरा आहे, ऐं जेको टूरिस्ट आहे उहो शायदि 80 लीरा जी टिकट आहे हिकिड़े माण्हुनि जी न। हिन में तव्हां अंदरि अची करे ऐं तव्हां घुमी सघो था। सो अॻिते बि तव्हांखे ॾेखारीनि था, हलो त हलो हेठि हलूं, तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। हीअ स्टार्टिंग हिते ॿारनि जो हिकिड़ो नंढो सो प्ले एरिया ठाहियो अथनि फस्ट क्लास क़िस्म जो। सो हाणे असां हेठि लहूं था ऐं सुठी शयूं माशाल्लाह ज़बरदस्त ॿारनि जो घुमण जो। मिनियातुर्क इन हिकिड़ी नई शइ हिते ॾिसो, हीअ तव्हां बोट खे ऑपरेट कनि पिया ऐं अॼुकल्ह रिमोट कंट्रोल सां ई तव्हां बोट हिते हलाए सघो था। हिकिड़ी नई शइ ज़बरदस्त, ॾिसो कीबोर्ड माण्हू हलाइनि पिया। हिन नंढा मॉडल्स आहिनि हिननि ठाहिया आहिनि। हीअ आहे तव्हांजी हाया सोफिया खे हिननि नंढिड़ो मॉडल करे ठाहियो, पेश कयो, ज़बरदस्त। हू साॻियो हाया सोफिया वारो, हीअ हाया सोफिया आहे, हीअ विच में हुननि जो पार्क आहे। हीअ वरी हिननि ब्लू मास्क ठाहियो आहे, सम्झो। हीअ ब्लू मास्क जो हिकिड़ो मॉडल, हीअ सॼो उहो साॻियो माहौल हिननि ठाहियो आहे त कीअं हाया सोफिया ऐं ब्लू मास्क जे विच में पार्क वार्क आहे। ॾाढो ज़बरदस्त ठाहियो अथनि माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं मिनी तुर्क आहे, टोटल तुर्की जेके बि स्पॉट घुमण जा उन्हनि खे हिननि एज़ अ मॉडल हिते ठाहियो आहे, रखियो आहे, ज़बरदस्त क़िस्म जो। हीअ इस्तंबुल टेक्निकल यूनिवर्सिटी। हीअ आहे यूनिवर्सिटी जेका ITU मका कैंपस, माना का यूनिवर्सिटी जो कैंपस आहे को। हीअ M3 उनजो रोज़ो आहे, मुंहिंजे ख़्याल में हाया सोफिया सां लॻ इहो रोज़ो आहे। हीअ आहे पोस्ट ऑफिस आहे इस्तंबुल जी, द बिग पोस्ट ऑफिस, जंहिंखे पाण GPO चवंदा आहियूं या छा, इहो आहे पोस्ट ऑफिस। को किलो आहे, द मॉडल इज़ अंडर मेंटेनेंस, नालो शायदि लिखियलु कोन्हेसि, या टॉप कॉपी आहे किलो मुंहिंजे ख़्याल में। बहरहाल हीअ गिलाटा टावर तव्हांजो 1348 जो ठहियलु गिलाटा टावर, मशहूरु इस्तंबुल जी जॻह। तक़सीम स्क्वायर जो नंढो मॉडल ठाहियो आहे, नंढो मॉडल तक़सीम स्क्वायर जो। हीअ चर्च आहे सेंट एन्यूनियस चर्च, 1912 में ठाहियो आहे। बहरहाल हीअ चर्च आहे। हीअ आहे क्लॉक टावर आहे। हीअ को पैलेस आहे, चारागन पैलेस। हिन पार्क सां गॾु इहो नंढिड़ो सो हिकिड़ो या त समुंड जो हिसो आहे या छा जो हिसो आहे, वॉकिंग ट्रैक ठाहियो पिया फस्ट क्लास क़िस्म जो।
मिनियतुर्क इस्तंबुल में नंढड़ा मॉडल्स हिते ठाहिया विया आहिनि हर बिल्डिंग जा मुख़्तलिफ़ तारीख़ी जॻहियुनि जा। तो दोस्तों असां हाणे हिन मॉल मां ॿाहिरि निकिरूं पिया। हीअ जो एग्ज़िट आहे सो पंहिंजे दुआउनि में यादि कजो शाह हसन इस्तंबुल तुर्की मां मिनियातुर्क खां ॾाढी ज़बरदस्त जॻह आहे ॾिसण वटां, ज़रूरु ॾिसिजो। महिरबानी पंहिंजी दुआ में यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम।